संजन कड़ी तकड़ा था हलन कड़ी आस्ते था हलन पर बिनी बुलन के खिलाईंदा था हलन वरी हुसैन से नाने के तके तो जवे नाना जी बचड़ा फरमाए नाना सवारी के मुहार हो दिया तमा के मुहार टकाने का पा फरमाए त पुत्र नाने के मुहार को नहीं त नाने जा वार मुबारक हाजिर तव ओ कंधा जी मस्जिद दाई जा मुसलमान हो जे के नाने मोहम्मद जे वारन के मुहार करे पकड़े हलन केडा न शान वारा है अजा बीबे जाना तो हे विच खाली क्यों वाला है तो आए ता खुदा जापान है हेरे यार जी अचाली इन कुरान मजीद के तो मुझे हुसैन करबला में पढ़ो इन कुरान जे करे मुझे मुर्शिद हुसैन 72 मुहाया पर नाते मोहम्मद के दीन के न छजे सदी के चमन वाले जो कटा कर गर्दने बदला गए हैं करबला वाले के हुसैनी आयो सूर्य जो के बाहर बिठा हुसैनी बाकी यजीदी की बाहर बिठा हो जाता तो यजीदी हेजे ईंदा ही न तो हुसैन जा दीवाना अंदर अचो हल्या मां जो हुसैन जी तारीफ तो क्या जो नाने मोहम्मद करीम के प्यारो हो जो रोवण भी हुजूर सही कदे भी बर्दाश्त न करे सकदा सुभान अल्लाह एक भेरे इमामुल अंबिया नबी जा नबी सोहन जा सरदार बनी न्याणी फातिमा के दरवाजे तो गुजरिया हजरत हुसैन से नंढो हो 55 जो जमानो हो रोए पियो रोयण जो आवाज मुझे सोहे नबी जे कनन ते पहुतो संगम दिल झले न सगया बारो हकन दे फरमाए या फातिमा अलम तालमी अन बुका हुयोदीनी ओ मोजी न्याणी फातिमा शातो के खबर ना है हुसैन बेचैन थी वेंदो आ तुझे अबे मोहम्मद की निंड खत्म थी वेंदी आ पुट न्याणी मुझे बच्चे हुसैन के करवारी दी कर मां मोहम्मद के हुसैन ॾाढो प्यारो जय हजरत हुसैन करबला के मैदान में कलमे वारो खुदा की जात कसम खड़ी जमा तो 72 शहजादा कोहाई पर नाने मोहम्मद के दीन जी दामन में हुसैनी त हर को सदाए पर हुसैन के दगते हलो 72 जनाजा मुझे मुर्शिद हुसैन करबला में हथन सा खया असा एक जनाजो खड़ंदा हूं अठंबीअ ते उठी न सकंदा हूं हुसैन के सबर ऐं जगर के सलाम कलमे वारो मासूम हथन में कुर्सी था वजन को भी चवे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सुभान अल्लाह जवान उधर कुर्सी में अकेलो हुसैन सिंह वांगुर डटियो तो शेरन जा पुत्र भी शेर जाओ बुज़दिलन जा बच्चा भी बुज़दिल है शेर अली जा बच्चा आज जो नानो मोहम्मद करीम ओ जनी अमर फातिमा की दवे तो बगैर वुज़ू जे कदे मारन के थन्यो भी न प्यारिया मुसलमानों करने वारो हसन हुसैन की तारीफ तो कया उन मुर्शिद हुसैन की वाखान तो क्या ये करबला के मैदान में जालिम जे सा जालिमन जे सामो डटियो बीठो आहे किताबन में अचे तो सोड़े हुसैन से जो वडो पुत्र अली अकबर खीमे मो निकली पंजे अबे जे आयो चवे तो बाबा फरमाई बच्चा के मुखे मोकल ले त मैं जालिमन सा मनी मेढ़ा बाबा मुखे मोकल ले के पुत्र तो के मां करबला में जालिमन जे तो कोहान न तो भरा सब उधर मोजा कुर्सी है सजीर कुर्सी है पुत्र तो मुझे नाने मोहम्मद करीम की तस्वीर तो अली अकबर जो चेहरो नबी से सा मिलन जे पुत्र तो के मां जालिमन जे अथो कोहान न तो भरा छो त औलाद पी मां के प्यारी हो गया जो तो मुझे तकलीफ के पर बच्चे के तकलीफ ना के फरमाए पुत्र तो के मोकल न दींदम पे इलाज मिठू करे तो बाबा इए न कर मुखे मोकल दे मुखे शर्मिंदो न कर बाबा छा चौंदा त नौजवान 21 सालन जो पुत्र खीमे में आ अपो कुराड़ो वड़े तो इलाज मिठू जो के सोने हुसैन फरमाए पुत्र जकने चवे तो मोकल न्याई तो पर तक न कजाए पंजी फुफी का मोकल वड़ जाए जी हुआ मोकल दे तो पो करबला के मैदान बन जाए एक बाबा वन्या तो जी जो के खीमे के अंदर बीबी ज़ैनब जी हथ में अल्लाह जो तो जी मोजी अम्मा नाही मुसलमानो पाक नबी जा परवानो हुसैन जी भेणा जो सोहणे अली जी न्याणी अली अकबर साईं फरमाए तो मथो जो आयो के साथ
सुफ़ी पढ़े थी यासीन वल क़ुरआनिल हकीम। सुभान अल्लाह। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। जो कुरान में मिठो आ जाओ अली अकबर साईं मथो बीठो आ बीबी ज़ैनब साईं हीअं जो नज़र कई अली अकबर ने त कुरान बंदि करे पुछेसि थी पुट कीअं आयो आहे जे फुफी अॼु हिकिड़ो सुवाल खणी आयो आहे जिंदगी में तोखे कॾहिं बि को सुवाल न कयो त मां अॼु पहिरियों सुवाल बि हो आख़िरी सुवाल बि हो महिरबानी करे मूंखे न कजांइ। बीबी ज़ैनब जी फरमाए पुट अली अकबर हे मदीनो न थई हे कूफे जो शहर ज़ालिमन जो शहर थई पानी न घुरजाए मूं वटि पानी कोन थी खार कोन घुरजाए मूं वटि खार कोन थी हे ज़ालिमन जो शहर थई जिते काई शइ तोखे न मिलंदी पर जे जान घुरे त मां जान ॾेई छॾियां। अली अकबर साईं मथों बि फरमाए थो पुफी जान वठण लाइ न आयो आहियां जान ॾियण जे लाइ मोकल वठण आयो आहियां मोकल ॾे त करबला जे मैदान में ज़ालिमन सामड़ी शहादत जो ताज पाए जन्नत। दुनिया में एॾो मज़ो न आहे जेको जन्नत में मज़ो आहे। ईअं जो चई त बीबी ज़ैनब बेहोश थी वई हुसैन साईं जी नज़र पई पाण फरमाए त पुट जल्दी कर पुफी जे हथनि पेरनि खे महटी हथनि पेरनि खे महटींदो रहियो मथो हुसैन साईं अची पटके जे पलांद सां पंहिंजी भेण खे हवा थो हणे गर्मी बि गर्मी मुसलमानों कलमे वारो जॾहिं बीबी ज़ैनब होश में आई फरमाए थी पुट अली अकबर मोकल दी वञ करबला जे मैदान में वञी ज़ालिमन सां जंग वेठो चवे तो पुफी पहिरियों मोकल न पई ॾे हाणे वरी कीअं थी मोकल ॾे। बीबी ज़ैनब फरमाए थी हो मुंहिंजा बचड़ा जॾहिं मां बेहोश थी वियुमि अखियूं बंदि थी वियूं निंड में नानी मोहम्मद अरबी जी ज़ियारत थी वई। नबी साईं फरमाए पुट ज़ैनब मुंहिंजो बच्चो अलाए केतिरनि ॾींहंनि जो बुखायल उञायल आहे जल्दी जल्दी मुंहिंजे बच्चे खे मोकल ॾे त करबला जे मैदान में ज़ालिमन जे हथनि में शहीद थी नानी मोहम्मद ॾे पहुचे त जन्नत जा ताम हौज़े कौसर ते झलियूं बीठो जन्नत जो पानी झली बीठो मोकल जो वरताई इजाज़त जो मिली त हुसैन से पंहिंजनि हथनि सां पटको थो फरमाए पुट अली अकबर हे मुंहिंजो पटको न थी मुंहिंजे अबे अलीअ जो पटको थई ओ बच्चा हे तलवार थो ॾियां हे मुंहिंजी तलवार न थई मुंहिंजे बाबे अलीअ जी तलवार थई। अल्लाहु अकबर ये घोड़े जे चढ़ियो आहे हीअं जो करबला जे मैदान में वञी करे पहुतो जीअं जो कूफिन ॾिठो अल्लाह शिमिर बेईमान सां गॾु इब्ने सईद बीठो हो पाण खे लोॾो ॾेई चई हे केरु आहे अहिड़ो सुहिणो ज़िंदगी में मां ॾिठो न आहे। शिमिर चवेसि थो तूं नथो सुञाणे लेकिन मां हिनखे सुञाणियां थो हुसैन जो वॾो पुटु अली अकबर आहे जेको हू बहू जंहिंजो चहिरो नानी मोहम्मद सां ओ जिन में ईमान जा दाणा हूंदा यकीनन नबीअ जे बचड़नि सां प्यार रखंदो ये न उन्हनि खे बाबा असां हिन सां निबड़ंदासीं असां तलवार न हलाईंदासीं जंहिंजी सूरत नाने सां थी मिले। शिमिर जो न तव्हांखे वेड़ो पवंदो असांखे भली कुड़ी छॾ पर असां तलवार न हलाईंदासीं। अली अकबर साईं फरमाए थो अचो मैदान ते मां बीठो आहियां केरु मूंसां विढ़ंदो सभिनी जो असां न ईंदासीं फरमायो तव्हां न अचो त न अचो मूंखे तव्हांजी परवाह न आहे पर मां ज़रूरु ईंदोमांव मां पंहिंजनि जो बदिलो वठंदोमांव मां मुक़ाबिलो कंदोमांव। किताबनि में अचे थो हीअं जो मैदान करबला में अली अकबर साईं घिरियो शेर अबे जो बचो दिलेर अबे जो बचो हीअं जो मैदान में घिरियो तलवार सोए अलीअ जे हथ में खणंदी तलवार फेराईंदो काफ़ी माण्हू जहन्नम रसीद करे छॾे। हिकिड़े तारीख़ वारे लिखियो आहे 500 माण्हुनि जूं मुंडियूं धार करे वरी घोड़े खे फेराए खीमे में आयो आहे थी पुछियो त बाबा कीअं आयो आहे जे बाबा चप खुश्क थी विया निड़ी खुश्क थी वई आहे ज़ुबान सफ़ा खुश्क थी वई आहे उञ ॾाढी लॻी आहे हिकिड़ो टुकड़ो पाणी मिले त सॼो मैदान तव्हांखे साफ़ करे ॾियां। हुसैन से फरमाए त पुट शर्मिंदो बाबा मूं वटि पाणी कोन पाणी हुजे हा त तुंहिंजे भाउ अली असगर खे पीआरिया हा बाबा मूं वटि पाणी त कोन्हे
पर में बाबा उनके ॾाढी लगी आहे वधीक न हिकिड़ो ढुक अल्लाह पर में पुट अली अकबर जे कने जे सवाल खणी आयो आहे तोखे खाली नथो मोटाया जे तोखे अहिड़ो पाणी थो पीआरियां जंहिंसां जन्नत जो पाणी बि मुक़ाबलो न करे बाबा वो कहिड़ो पाणी आहे जे पुट अॼु बि मुंहिंजी ज़ुबान में नाने मोहम्मद जी ज़ुबान में तासीर मौजूद आहे जेको नंढड़े हूंदे नाने जी ज़ुबान चूसींदो हुउमि हुसैन साईं खे बुख लॻंदी हुई नाने जी ज़ुबान चूसींदो हो उञ लॻंदी हुई न पाणी न मिले त नाने जी ज़ुबान चूसींदा हुआ पर मैं पुट अॼु बि मुंहिंजी ज़ुबान में तासीर मौजूद आहे हाणे तूं पंहिंजो वात खोल मां ज़ुबान तुंहिंजे वात में विझां थो चूसणु शुरू करे इंशाअल्लाह बुख त वेंदी उञ त मिंट में हली अञा सुभाणे ला खड़ी ये चूसींदे 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 बुख वई उञ वई थक लही वियो निंड अची वई अञा अखियूं मसबत थियूं ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत थी पाण करीमन फरमाए पुत्र अली अकबर केतिरो टाइम अञा अखे जूं ज़ुबानूं चूसींदे नाने खे केतिरो वक़्तु इंतज़ार कराईंदे मां हौज़े कौसर ते जन्नत जा ताम ऐं जन्नत जो पाणी झली बीठो आहे जल्दी कर शहादत जो जाम पी मां मुहम्मद वटि पहुची वञो सुभान अल्लाह कंदरा वारो शहादत महिनत सां न मिलंदी महिनत सां शहादत महिनत सां न मिलंदी आहे महिनत करे माण्हू दुनिया जी डिग्री वठी सघे थो हाफ़िज़ थी वेंदो आलिम थी वेंदो मुबल्लिग थींदो पर महिनत करण सां शहादत न मिलंदी जंहिंखे रब राज़ी थींदो आहे उनखे शहादत जो ताज पाराए शहादत शहादत शान वारो मौत आहे छो त शाना चवंदा आहिनि हाथी जीअरो त लख लहे मरे त ॿुधायो तव्हां मरे त घणो मतलब तो हालांकि मोहर तक कर्म जी शय है पर श्यामन जो मिसाल हाथी जीरो त लख पर मरे त बलख मुसलमान कलमे वारो जेकॾहिं पंहिंजी मौत मरे त पुछा पुछा कबर में थींदसि पर दीन ख़ातिर इस्लाम ख़ातिर दीन ख़ातिर लड़दे लड़दे गोलिन में लिखन में मरे त बिना हिसाब जन्नत पहुंची सुभान अल्लाह और कलमे वारो शहादत उच्चे में उच्चो मौत में मिहणो कोने ऐब कोने रब ताला सां सभिनी खे शहादत जो मौत ॾे अली अकबर से फरमाए बाबा हाणे असांजी अलविदाई बस हाणे असांजी मोकलाणी आहे जन्नत में रब पाक मिलाए चओ न सुभान अल्लाह बहरहाल मुंहिंजो उनवान एॾे न हो पर मूंखे दोस्तन उनवान इहो ॾिनो त अज़मत हुसैन शहादत हुसैन बयान कजो छो त नबी साईं जी तारीफ़ करण मां पंहिंजो ईमान जो हिस्सो सम्झंदो आहियां पर मुंहिंजे नबीअ जे बचनि जी वाखाण करण बि ईमान जो हिस्सो सम्झंदो आहियां छो त नबीअ जी तारीफ़ बचनि जी ॼणो तारीफ़ नाने जी तारीफ़ थिए ॼणो उन्हनि जी तारीफ़ जो उन्हनि जे बचनि जी तारीफ़ त नाने जी तारीफ़ ईअं जो करबला जे मैदान में लॻो शींहं जो पुट तारीख़ हिकिड़े लिखी आहे 82 माण्हुनि जूं मुंडियूं लाहे उन्हनि पाण में मशवरो कयो हे अली अकबर सभु हिन सां विड़ी न सघंदो हे शींहं जो पुटु आहे जे पोइ कीअं कयो जे हिकिड़ो माण्हू हिन ॾे न वञे ॿ माण्हू न वञनि 5 माण्हू न वञनि 40-50 माण्हू जो दस्तो वञे वञी अली अकबर ते वार कयो 40-50 कुत्ता हिकिड़े शींहं जे पोयों पवनि अब आख़िर केराईंदा या न ॻाल्हायो त सही हीअं 40-50 जो पोयों अची ॿई माण्हू तलवारूं खणी लॻा कंहिं अली अकबर जे घोड़े ते वार कयो कंहिं घोड़े जी मुंडीअ ते वार कयो अली अकबर साईं घोड़ो जो किरियो त पाण बि किरिया त 50-60 माण्हुनि जो तलवारूं सोने अली अकबर खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो अथनि बूटी करे छॾियो अथनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन एॾा बेरहम ज़ालिम हुया जो उनखे शर्म लॼ न आई त कंहिं नबीअ जे बचे ते तलवारूं पर उते बि मुंहिंजे सोने हुसैन मथे तके चयो मौला जीअं तुंहिंजी मर्ज़ी तूं कुहाइण ते राज़ी त असां कुसण ते राज़ी रिशा साहब फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़िया छेड़ो यजीदिन सामो जुबी जोड़िया मुंह न मोड़िया पसी ताव तरार जो करबला जे मैदान में तलवारनि जा मींहं पिया वसनि पर शेरनि जा पुट जो ही जटजी बीठा आहिनि पोइ बि
हुसैन जे सब्र खे सलाम पंहिंजे कुल्हनि तो चादर लाहे पंहिंजे पुट जे लाश जी बूटी बूटी मेड़े गॾ ॿधी पंहिंजी भेण जे घर थी अधी हे तुंहिंजे बचड़ी अली अकबर जो लाश थी उते बीबी ज़ैनब साइण पंहिंजे मथे के सीने खे धकनायो थी मथे धके चवे थी मौला हे त हिकिड़ो अली अकबर आहे किरोड़नि जे नाले जे दीन ते कोहाईंदी क़ुरान फरमाईंदो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन रब तो फरमाए ए ईमान वारो दुखन जा पहाड़ मथो करनव जबल करनव बेसब्री न कजो सब्र नमाज सा मुख मदद घुरजो छो त इन्नल्लाह मअस्साबिरीन रब तो फरमाए सब्र वारन सा मुजी जात कटो माता का पुछा तो क्या हजरत हुसैन ऐं हुन जे साथियुनि सां सब्र कयो या न था ॻाल्हायो असां चओ न हुसैन जा दीवाना ये करबला जे मैदान में वाह जो मलायो आहे अकेलो जान शींह वांगुर पबी टटियो बीठो आहे हुसैन तुंहिंजे जिगर खे सलाम आहे ये ज़ालिमन सां विड़े थो ज़ालिमन सां लड़े थो पियो शिमर जो ॻाल्हि ॿुधो हो अली अकबर हुयो हुसैन सवेण सां विड़ी न सघंदो चे पोइ कीअं कयूं हाणे ॻाल्हि इहा आहे दुश्मन बि मञे थो त हुसैन निमाज़ी आहे दुश्मन भी मने तो हुसैन निमाज़ जिंदगी में न छड़ी आहे हाणे हिन खे तव्हां ईअं मारे न सघंदो ईअं शहीद करे न सघंदो तव्हां में हिकिड़ो माण्हू वारी जे टिटे ते चढ़ी वञी आज़ान ॾे हुसैन तड़पी पवंदो निमाज़ न छॾींदो हिकिड़े वञी आज़ान ॾिनी मुंहिंजो सुहिणो हुसैन तो फरमायो ओ शिमरा 5 मिंट जंग त झल ये छो जे हिन टाइम ते आज़ान मिली चुकी आहे मुंहिंजो नानो बि जुमे जो खुतबो पढ़ंदो परे थी त निमाज़ पढ़ा मतलब रब मैदान क़यामत में मयार ॾे त हुसैन सुखन में निमाज़ पढ़ी दुखन में मां विसरी वियो मिशा मुसलमानो कलमे वारो शिंदर बेईमान छा थो चवे त हुसैन पाणी न ॾींदो माई बग़ैर वुज़ू जे निमाज़ कीअं पढ़ंदे मुंहिंजे मुर्शिद हुसैन फरमाए शिमरा पाणी न ॾे त ॾे पर मुंहिंजे सीने में अल्लाह जो क़ुरान अथई कुरान तो फरमाए फतयम्ममू सईदन तय्यबा जाते पानी न मिले व पाक मिट्टी सां तयम्मुम करे निमाज़ पढ़ण तव्हां जो कम तव्हां जी निमाज़न खे क़बूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो किथे गए आशिक के दीवाने हीअं चयो आहे जहिड़ो हज़रत हुसैन हीअं पियो चवे ऐं शिमिर की नथो तोखां घुरां मानी ऐं पाणी फकत सजदो हिकिड़ो खुदा जे वास्ते ओ बेईमान तुंहिंजी दिल न ठरंदी जसी ते मूंखे शहीद न करे पर हाणे तोखे मौक़ो थो ॾियां मां निमाज़ में वञा त भली तूं मूंखे शहीद कजाई बाक़ी हूअं मूंसां विड़ी न सघंदी तो असां जहिड़ो हुजे आज़ान मिली हेॾो झेड़ो हुजे तलवारूं हुजनि गोलियूं हुजनि मजाला जो मस्जिद में घिरूं चवंदासीं बाबा झेड़े साम्हूं ॾियो हुसैन फरमाए तो जान वञे त वञे पर अल्लाह जो फर्ज़ न वञे उन हुसैन जा दीवाना थियो उन हुसैन जा परवाना थियो उन मुर्शिद हुसैन जा प्रकाश थियो फरमाए मां तयम्मुम करे भी निमाज़ पढ़ना करबला के मैदान में मिट्टी सां तयम्मुम मिट्टी सां तयम्मुम करे मैदान करबला में निकरी आयो हक़न ॾेई चवे थो मुंहिंजे अबे अलीअ सां मुहब्बत करण वारो मुंहिंजे नाने मुहम्मद जे कलमे पढ़ण वारो मां हुसैन सां प्यार करण वारो मां वांगुरु कटजी वञो मरी वञो पर निमाज़ न छॾिजो अॼु असांखे निमाज़ जी परवाह ई कान्हे ॻणती कान्हे वाह हुसैन तुझे सजदे के तो सलाम चो न सुभान अल्लाह बस तवज्जो कयो बस हाणे मौजू के मां खत्म कयां तो साईं पाण पहुची गए अजीज दोस्तों मुंहिंजा प्यारा भाइरो करबला के मैदान में उन सैयद सबोरे मिट्टी सां तयम्मुम करे मैदान पे निकरी आए चवे थो ओ मुंहिंजे नाने मुहम्मद जे कलमे पढ़ण वारो मां वांगुरु कटजी वञो पर निमाज़ न छॾिजो मां मञा थो तव्हां कढण वारनि बि निमाज़ पढ़ी मस्जिद जे छत हेठों पखे जे हेठों के वण जे छांव के पाल जे हेठों पर मुंहिंजे सोणे हुसैन करबला में तलवारीअ ते निमाज़ पढ़ी थी तॾहिं के चवण वारे चयो न मस्जिद में
न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए में। ये तो एक करबला की खाक इस एहसान को न भूल, चढ़ती है तुझ पे लाशें।